नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालुके में कोरोना वायरस जे करे बंदि थियल सरकारी तोड़े प्राइवेट स्कूल पहिरें मरहले में कॉलेज ऐं हाई स्कूल ॿीहर खुली विया आहिनि। तालुके खिपरो में सरकारी स्कूलनि में SOPs ते अमल करण जे लाइ के बि बंदोबस्त न थी सघिया आहिनि, जॾहिं त खिपरो इंतिज़ामिया काफ़ी स्कूलनि मां बरसाती पाणी न कढाए सघी आहे, जंहिं करे हाई स्कूल खिपरो में तइलीम ॾियण जो सिलसिलो शुरू न थी सघियो। डिग्री कॉलेज खिपरो में पिणु मार्क्स न हुजण सबबि कॉलेज में पढ़ाईंदड़ प्रोफेसर लवाईंदा रहिया ऐं कॉलेज में वेठल बोर्ड मुतासिन खे बेदख़ल कयो वियो आहे। ॿिए पासे कुझु प्राइवेट स्कूल पिणु खोलिया विया आहिनि, जंहिंखे 9 ऐं 10 क्लास पढ़ाइण जा के बि इख़्तियार न आहिनि। तालीम खाते जे कंहिं बि ज़िम्मेवार ऑफिसर अॼु स्कूल खुलण ते विज़िट नाहे कयो। अॼु स्कूल ऐं कॉलेज में शागिर्दनि जी हाज़िरी तमामु घटि रही आहे। असां माना ये चवणु चाहियूं था हाणे असांजा माना इदारा तालीमी जेके न बंदि कया वञनि असांखे उते सही तो बाक़ी ॿियनि ॿारनि खे असां चवंदासीं तव्हां पंहिंजा मार्क्स वठी अचो अची माना सर असांखे पढ़ाईंदा। असां शुक्रगुज़ार आहियूं सर जा जो स्कूल ई खोलाया सरनि जो गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे पढ़ाई असांखे सख़्त सां ई पढ़ाई कई वञे, भले असांखे माना इल्मु ॾियो वञे, असां ठाहियूं। साईं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेके असां वटि स्टूडेंट आया आहिनि स्कूल जे अंदरि उहे माना मास्क पाए आया आहिनि, पंहिंजो सैनिटाइज़र खणी आया आहिनि ऐं नॉर्मल आहिनि ऐं हिननि खे का बि अहिड़ी तकलीफ़ वग़ैरह का बि कोन्हे का। ऐं पढ़ाई असांजी वरी शुरू थी आहे, ॿार तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं हिननि उन सां गॾोगॾु ॿारनि में दिलचस्पी जेका आहे सा उहा तमामु घणी वधी आहे। छो जो 6 महीना उन्हनि पढ़ाई पंहिंजी बंदि हुई ऐं हींअर जेको आहे सो उहो तमामु सुठे नमूने सां इंट्रस्ट वठनि पिया ऐं त असां बहितर खां बहितर जेको आहे सो तइलीम पिराए असां उस्तादनि खां सिखी पंहिंजी क़ौम ऐं मुल्क जा महिमार थियूं। रेगुलर जेके क्लासिस हलंदा आहिनि असांजा उन में तक़रीबन जीअं हिकिड़े क्लास में 100 खां अबव ॿार आहिनि त अॼु फस्ट डे आहे। फस्ट डे में जेको आहे सो तक़रीबन 40% जेके आहिनि से ॿार असांजा आया आहिनि। बाक़ी कुझु शागिर्द अहिड़ा हुया त उन्हनि वटि सैनिटाइज़र न हुयो या मास्क न हुया त असां उन्हनि खे जेको आहे सो वापसि कयो आहे त जीअं असां SOPs ते मुकमल अमल कराए सघूं। महीने खां पोइ स्कूल खुलियो त तालीम जो जाम डिस्टर्बेंस थियो आहे ऐं असां गवर्नमेंट एग्ज़ाम खे वेलकम कयो आहे। SOP तहत असां सैनिटाइज़र जो बि इस्तेमालु कयो आहे, मास्क बि पहिरियल आहिनि असांजा ऐं जेको आहे इहो सिलसिलो ईअं जारी सारी रहंदो जे तइलीम जी बहितरी थी सघे। रोशन तारा हाई स्कूल खिपरो जो हेडमास्टर सुरेश कुमार खत्री ॻाल्हाए रहियो आहियां। तव्हांखे अर्ज़ु इहा आहे त गवर्नमेंट जेको असांखे पॉलिसियूं ॾिनियूं आहिनि उन ते बिल्कुलु असां अमल करे रहिया आहियूं ऐं ॿारनि खे प्रॉपर जेको आहे SOP तहत क्लासनि में असां विहारियो आहे। ॿारनि खे सैनिटाइज़र, स्प्रे, मास्क, ग्लाउज़, टेम्परेचर चेक करण वारी मशीन इहे सभु असां हिते ॿारनि लाइ रखियूं आहिनि, जेके असां प्रॉपर जेको आहे उन चेकिंग खां पोइ ॿारनि खे क्लासनि में विहारूं पिया। ऐं उन खां अलावा गुज़ारिश अर्ज़ु इहो आहे त पेरेंट खे वालदेन खे इहो अर्ज़ु कयूं था त उहे पंहिंजे ॿारनि खे SOPs जे तहत स्कूल मोकिलनि ऐं स्कूल इंतिज़ामिया जेको आहे प्रॉपर जेको आहे कंप्रोमाइज़ करे पई ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जी जेको SOPs असांखे मिलियूं आहिनि बिल्कुलु असीं उनखे फॉलो कंदासीं ऐं उन SOPs ते असां हलंदासीं ऐं इंशाअल्लाह उम्मीद इहा आहे त असांजा सभु जेके इदारा आहिनि उन SOPs के फॉलो कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।